उणिय मां निकिरी 20 में फाथा आहियूं नए साल जूं वाधायूं। अरे शैलू भाभी नए साल जूं वाधायूं थी। तव्हांखे नए साल जूं लख लख वाधायूं। तोखे करोड़ करोड़ वाधायूं। तव्हांखे अरब अरब वाधायूं। तोखे खरब खरब वाधायूं। तव्हांखे वरब वरब वाधायूं। तोखे रिवर विंड्स वाधायूं। तव्हांखे रॉयल गार्डन वाधायूं। तोखे सपना गार्डन वाधायूं। तव्हांखे गोल मैदान वाधायूं। तोखे येवले जी चांहि वाधायूं। तव्हांखे बाबा जी सैंडविच वाधायूं। बस का नाश्तनि ते न सम्झी हाणे मुंहं में पाणी थो अचे। ॿियो ॿुधाए छा था कयो? अरे तोखे मां छा ॿुधायां, मां न हो नए साल जी न रिजर्वेशन पई ठाहियां। मम्मी रिजर्वेशन न रिजोल्यूशन थींदो आहे। अले ले 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 रिजोल्यूशन चइबो आहे जंहिंखे ॻाल्हाइण असां सेखारियो हो अॼु असांखे सेखारींदा। बदतमीज़ औलाद। अरे लेकिन भाभी ये रिजोल्यूशन ते 31 तारीख़ ताईं ठही वेंदो अथव। नए साल में माण्हू फॉलो कंदा आहिनि। मुंहिंजो साल आहे न त मां 5 तारीख़ ठाहियां मां 10 तारीख़ ठाहियां, मुंहिंजी मर्ज़ी। सम्झी? तोखे तकलीफ़ काई? ॿुधायो त सही ठाहियो छा अथव? हा त ॿुधाणे सुभाणे सुबुह खां असां पहिरियों हलंदासीं योगा ते ऐं कंदासीं मेडिटेट। ओम। अरे वाह मेडिटेशन। लेकिन भाभी तव्हां उथंदव सही? 10 खां पहिरियों त तव्हां उथंदा ई न आहियो। ओ पागल, अॼु न 9:45 उथी आहियां मां। नालो न ख़राब कर तूं ईअं मुंहिंजो। अच्छा ऐं योगा न मुंहिंजे दिमाग़ लाइ जाम ज़रूरी आहे, छाकाणि त कम वारियूं ऐं कचरे वारा जेको खून था पीअनि न मुंहिंजो। सची थी ॿुधायां, योगा न कई न त 2 जा मर्डर त फिक्स थी हिन साल मुंहिंजे हथां। अच्छा पो योगा खां पोइ असां कंदासीं वॉक एंड टॉक। यस, ऐं हुन खां पोइ असां कंदासीं दुनिया जो सभिनी खां डिफिकल्ट कमु। अलाए डिफिकल्ट टास्क? हा, असां पीअंदासीं लौकीअ जो जूस, लेकिन धीमे। हा, पोइ हलंदासीं डोलीअ वटि ऐं खाईंदासीं वड़ा वड़ा। ओ बेवकूफ़, वड़ा न खाईंदासीं, नालो ई न खणजांइ। छो? सनो थियणो थी न तोखे? हिन नए साल में असां ॿई माण्हुनि खे फिट थी ॾेखारींदासीं। हा सही था चओ। हल भला खाली फोन ते ई ॻाल्हाईंदीअ, चांहि मां त पीआर। ॿियो कुझु खपेव सेठ? न बस सॼी ज़िंदगी खाली यही कमु कराइजो तव्हां मूंखां। चांहि बांहि पीआर, नाश्तो वास्तो खाराए, रोटी बोटी ठाराए। नए साल खां न ये कम न करणी आहे मां। नए साल में कुझु अलॻि करणो आहे मूंखे, कुझु अलॻि। हल भला अॼु इलायची वारी चांहि पीआर, बस हिकदमि अलॻि। ॾिस तूं वही कंदीअ कुझु न, ख़ाली ॻाल्हियूं कंदीअ। ओ हस्बैंड जी पंहिंजो दिमाग़ जी दुकान ते रखी आहे छा? मां चवां थी सुभाणे खां मां डाइटिंग कंदमि, ये चए थी मूंसां गॾु योगा जल्दी। इहा वैल्यू आहे मुंहिंजे घर में? आई एम अ ब्लडी हाउसवाइफ। ॿाहिरि वञी भिटकण न थी वञा मां? अरे छॾ न मम्मी, गुस्सो छो थी करे? तूं चुप करे वे। मां नए साल जे 2 महीननि में तव्हांखे पंहिंजो वज़न घटाए ॾेखारींदीमांव। अरे मस्ती पियो के मां। टॉपिक इज ओवर। अरे केरो मटको टुटियो थी? सुबुह सुबुह सां फोन थी करणी, केरो अटो खुटियो थी? छा थियो भाभी, घरां फोन कया थी मां तव्हांखे, फोन ई नथा खणो तव्हां। छा थिए? कल्ह त चयव योगा ते हलंदासीं, डाइटिंग कंदासीं। योगा ते? मार्च में? तव्हां ई त चयव नए साल में माण्हुनि खे फिट थी ॾेखारींदासीं। अच्छा नए साल में चयो मैं। चढ़ी सिंधियुनि जो नओं साल कॾहिं थींदो आहे? चेटीचंड ते। त चेटीचंड खां शुरू कंदासीं। चेटीचंड खां चयव या? सम्झी? सुमन ॾियाणी हैं? फिलहाल त इहो आहे कि दिमाग़ ॿुधे नथो। नए साल में करणो त जाम कुझु आहे, पर शरीर खां पुॾे नथो।